प्रोग्राम असांजे उताक सां गॾु अवां जो पंहिंजो मुर्तज़ा मजबूर। उताक असांजे इंसाफ़ जी जॻह आहे। ॻोठनि में फ़ैसिला उताक में थींदा आहिनि। तुर्त फ़ैसिला। हिकिड़ा फसल जा रेट कोन्हे, ॿियो वरी जेके ज़मीननि में शयूं इस्तेमालु करियूं था, ॿिज हुजे, भाण हुजे, दवाऊं, ज़मीनदार जी हारी जो पता उहा सस्ती थींदी वञे। हिकिड़ो उताक जो लफ़्ज़ जेको आहे इहो क़दीमा दरिया खान जो उताक पुराणे समन जे दौर में मिले थी। उताक चवंदा तुर्की ॿोली जो लफ़्ज़ आहे। भिटाई जो रिसालो आहे जेके असां वटि इल्मी दानाई आहे उनखे गॾु खणी हली पोइ असां इल्मु हासिल कयूं। मोहबत रखी मन में कर सभिनि सां प्यार, कीनो कढी कलम मां अंदरि तूं उजाड़, ॾुखे सुखे वक़्त में लव सजणनि जी पियो सार, पोइ मंगलो चए मयार कॾहिं मिलंदे कीने। जितो जो ख़ुशि हुजो, सलामत हुजो, अवां जा वेड़ा वसंदा रहनि, अवां जूं उताकूं आबाद हुजनि।